के मंजिल जरूर मिलती। इन सिटन सा और तकील करे तो अवामी तहरीक के मरकजी सदर एडवोकेट वतन थरी के तो पाण ऐसी तकीर कर एडवोकेट वतन थरी के नाल समूरा ही डैम समूरा सरकारी तोसा वफाक तोसा अज पानी खातर वसीलन खातर अज पानी खातर सरकारी तोसा वीडियो जो की न विक्यो जो सिंधियाणी तहरीक जी मरकजी सदर अदी उमरा समूह साहबा, अवामी तहरीक जा मरकजी राबता सेक्रेटरी साईं लाल जरवार साहब, साईं मिसा खान, साईं परवेज, सिजावल जा सदर अजीज हुसैन, सिंधियाणी तहरीक जूं बहादुर भेनरूं, अवामी तहरीक जा कारकुनो, मुख्तलिफ गोठन खां बिरादरन खां जेके साथी इन प्रोग्राम में शरीक थिया आहियो, सिजावल शहर जा दुकानदारो, वापारियो, मजदूरो, पासे ते रेड़न ते बीठल सभई साथी, जिए सिंधु दरिया, जिए कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, जी इन खां अॻु में कंहिं साथी जिक्र कयो, ये इनकलाबी शायरन जो शहर है, यो सरवेज जो शहर है, यो मोहम्मद खान मजीदी जो शहर है, यो आपा मिरियम जो शहर है। अञा त रण गजे गजे अचो तो कुछ कजे कजे। ये मैदान जंग रण जो मैदान जेको आहे इहो गजे, यो अञा मचो या अञा मचे। अञा त रण गजे गजे अचो तो कुछ कजे कजे। ही नांग नांग नांगड़ा हणो तिनी के डांगड़ा, ही नांग कौन था खीर पियन कौन पी था खुश थियन। हिनन खिलाफ जोट जे हिनी के खूब घोट जे। अञा त कुछ कजे कजे अञा त रण गजे गजे। उठो उठो ए बारड़ा ए सिंधड़ी जा यारड़ा, ए रोशनी जा तारड़ा, ए भूरड़ा ए कारड़ा, खणो हथन में फारड़ा, विझो दुखन में डारड़ा, भला बुरी का मार जे ऐं पो रात खुश गुजार जे। अञा त खून पियो खिजे अचो त यार एक थिजे। मैदान जंग अमल सिंध जी जेका सूरत थी है, इहा अञा मचाइण जी है, इहा अञा डिघी करण जी है, अञा वेड़ खे मचाइण जी ज़रूरत है। पर सिंध जी जेका सही सूरताल पैदा थी है, उहा सूरताल पाणे पैदा कोन थी आहे। जेको ॿार जवान थियो आहे उनमें अलाए केतिरो पोरियो माउ जो आहे, अलाए केतिरा उनजा ओजागा आहिनि, उनजी खाद खुराक आहे, उनजी परवरिश आहे, उन परवरिश जे करे उहो ॿार नौजवान थियो आहे। ही सिंध जी जेका सूरताल आहे, इहा सूरताल पाणे पैदा कोन थी आहे। इन पोयां बि हिकिड़ी परवरिश आहे, इन पोयां बि अनेक माण्हुनि जो पोरियो आहे। राति में ॾींहंनि जा ओजागा आहिनि, ॻोठनि गसनि पंधनि चौकनि ते ॻाल्हियूं आहिनि, तकीरूं आहिनि, तव्हांखे सम्झाइण जा लेक्चर आहिनि, अलाए केतिरा पढ़ियल लिखियल माण्हुनि जा मज़मून आहिनि, सोशल मीडिया ते ख़बरूं आहिनि। उन सभिनी जेका मंडाण मच्छी आहे, उन मंडाण मच्छी जो किरदारु उन सभिनी माण्हुनि जो कंट्रीब्यूशन आहे। पर उन सभिनी जो कंट्रीब्यूशन सभ खां वधीक जेको कंट्रीब्यूशन आहे, वो कंट्रीब्यूशन आहे इन्हनि अदनि जो। तंहिंजे करे आउं तव्हांखे सलाम थो पैदा करियां, ऐं तव्हांखे सलाम थो करियां। हीअ जेका सिंध जी जेका सूरताल पैदा थी आहे, उन जूं मोहदार तव्हां आहियो। हीअ अॼु हिते असीं वेठा आहियूं, हीअ तव्हां पासे ते ॿाहिरि वेठा आहियो। हीअ रोड ततल आहे, इन रोड ततल जूं जदोजहदनि जा नवां रंग नवां रूप इन खां पोइ बि ईंदा। कॾहिं ततल रोडनि ते वेहणो पवंदो, कॾहिं इन वेड़ में विढ़णो बि पवंदो, उन तजुर्बे मां गुज़रणो बि पवंदो।
अॼु ही सभई पाण ॿाहिरि पासे ते सभु बीठा आहियूं सभिनि खे सुठा सुठा कपिड़ा बि पातल आहिनि मज़दूर बि आहियूं ॿिया बि आहियूं पर रोड ततल ते जेकॾहिं वेठियूं आहिनि इन जी जेकॾहिं मोहनदारी कई आहे इन जी जेकॾहिं अॻुवाणी कई आहे इन जी जेकॾहिं सोच जो कमु कयो आहे त उहो सिंधियाणी तरीक़े ऐं 3 कलाकनि खां हिते वेठियूं रोड ते ततल रोड ते पाण पासे तां बीठा आहियूं अहिड़ियूं शयूं पाण खे नज़र नथियूं अचनि त सिंध पैदा बि थिए सिंध जेका ठहे पई उन ठहण पिया केरु आहिनि शुरू खां वठी पाकिस्तान जॾहिं ठहियो तॾहिं खां ई हिकिड़ो मखसूस पंजाब जो मखसूस सेंट्रल पंजाब जा गद्दार जनरल जे हवाले अमेरिका असांजे हवाले करे वियो ऐं उन्हनि खे चई वियो त जेके पाकिस्तान जा मोहबतन माण्हू आहिनि अवाम जा मोहबतन माण्हू आहिनि उनखे ख़तमु करणो आहे उन्हनि कायदा आज़म खे मारियो उहो सॼो सिस्टम न हलियो पोइ उहो जेको मखसूस सेंट्रल पंजाब जा जेके गद्दार कुझु माण्हू हुया उन गद्दारनि पंहिंजो कमु शुरू कयो ऐं पोइ सॼे पाकिस्तान ते उछाइजी विया सभु करे विया सभु ज़मीनूं उन्हनि जे हवाले कोयलो उन्हनि जे हवाले गैस उन्हनि जे हवाले पेट्रोल उन्हनि जे हवाले बंदर उन्हनि जे हवाले कारूं जब उन्हनि खे खपे खीर बि उन्हनि खे खपे को वॾो कारोबार माल बि उन्हनि खे खपे पेट्रोल पंप बि हू हलाइनि CNG बि हलाइनि हाउसिंग सोसाइटियूं उन्हनि जूं सभु कम उहे था कनि जिन माण्हू खे असां कयो छा हो उनखे कम सां ॾिनो हो त तव्हांजी चौकीदारी करणी आहे उहो जेको चौकीदार हुआ उहो चौकीदार घिरी आया आहिनि चौकीदारी वारो कमु उन खां पुॼे कोन थो ऐं फुलट करणा आहिनि पंहिंजे बेड़े अंदरि पंहिंजे राज अंदरि पंहिंजे ॻोठ अंदरि पंहिंजे मुल्क अंदरि ऐं माण्हुनि जे वसीलनि जी फुलट उहे गद्दार जेके आहिनि जंहिंजो टूटी कोन थी पुॼे उहे अंदरि आया आहिनि पंजाब जे कंहिं शाइर चयो आहे त भर्ती कीते सन चौकीदार इनखे चौकीदार मुक़ररु कयोसीं भर्ती कीते सन चौकीदार बन बैठे ने मालिक यार न साडा न त्वाडा यार ये अमेरिका दे पल्लेदार साडा त्वाडा अलाहू असांजो अलाह आहे ये अमेरिका जे चवण ते सभु कम पिया कनि असांजा सभु वसीला ई खणी विया सभु पुलट करे विया ऐं हाणे ही सभु फ़ैसिला करे उते वेठा आहिनि टे नदियूं खो करे छॾियूं उन चौकीदार जनरल अयूब पाकिस्तान जूं टे नदियूं जे विकिर कयूं उहो मुल्क जो दोस्त थियो या गद्दार थियो ऐं उन सां गॾु जेके उनजी पोइवारी जेके पई उहो दोस्त पाकिस्तान जा थिया या गद्दार थिया टे नदियूं उन्हनि विकिरो कयूं ऐं सॼो पंजाब जो अधु हिसो रावी सतलज ब्यास विकिरो थी विया उहो त नदियूं वयूं सुकी पाणी वियो इंडिया ॾे हाणे उन नदियुनि खे आबाद थी कजे उन्हनि जे लाइ सिंध मंझा केनाल कजूं जेलम जा चनाब जा रावी मंझा सतलज हू उते ई जेके पेठियूं नदियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो पाणी जेका उन्हनि जे हवाले करे केनालनि जो 12 बैराज केनालनि जो पूरो जार ई पूरे पंजाब जी ज़मीनूं जेको आबाद कयूं वियूं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं टे नदियूं विकिरो थियूं तॾहिं पंजाब जी ज़मीन आबाद थींदी 1 करोड़ 70 लख एकड़ ऐं सिंध जी ज़मीन आबाद थींदी 1 करोड़ 34 लख एकड़ हाणे पंजाब जी ज़मीन आबाद थिए थी 2 करोड़ 70 लख एकड़ नदियूं निकिरो थियूं असांजी नदी त वई पए सिंधू पर उन सां गॾु जेके ॿियूं बि नदियूं उन्हनि में बि हिसो असांजो रावी सतलज ब्यास उन्हनि मां पाणी असांखे अचिणो उहो बि पाणी असांजे पोइ बि सिंध जी आबादी जेका आहे उहो 1 करोड़ 34 लख एकड़ बजा हाणे सिंध में थिए थी सिर्फ़ु 72 लख एकड़ ऐं पंजाब में थिए थी 2 करोड़ 70 लख एकड़ ऐं हाणे जो चोलिस्तान हिकिड़ो जेकॾहिं आबाद कयो त 66 लख एकड़ उन ते आबाद थींदी 66 लख एकड़ जो पाणी जेकॾहिं होॾां वियो त सिंध जी हालत कहिड़ी थींदी अंदाज़ो आहे तव्हांखे ही त पाण ईअं वहियल में आहियूं ही ज़िला पूरी सिंध तबाह थींदी उन पूरी सिंध तबाही जो ठीको इन पीपल्स पार्टी तां जॾहिं गवर्नमेंट ॾिनी पए तॾहिं इन खां ठीको ॾियूं त ही गद्दारी करियो त पोइ तव्हांखे गवर्नमेंट ॾींदासीं पीपल्स पार्टी पैक्ट करे आई चई सदारत इन सूरत में ॾींदासीं त तव्हां असांखे ज़मीनूं ॾियो 48 लख एकड़ ज़मीनूं ॾियो उन जे लाइ
2023 अगस्त में हिकिड़ो एक्ट ठहियो। उन एक्ट में पाकिस्तान जूं 48 लख एकड़ ज़मीनूं इन्हनि कारपोरेट फार्मिंग जे नाले ते मल्टीनेशनल कंपनी जे हवाले करे छॾियूं। 13 लख एकड़ सिंध जूं ज़मीनूं, बदीन जूं ज़मीनूं, थपाकर जूं ज़मीनूं, अमरकोट जूं ज़मीनूं, दादू जूं ज़मीनूं, खैरपुर जूं ज़मीनूं। पोइ ही सॼो पट जेके आहे उन जे लाइ इहे कैनाल कढनि, उन जो फ़ैसिलो वरी हिन खां पीपल्स पार्टी खां करायो। ज़मीनूं कढणियूं, पोइ उन जे लाइ पाणी खपे, उन जे लाइ कैनाल निकिरनि। पोइ कैनाल जे लाइ इरसा जी अमेंडमेंट पीपल्स पार्टी खां थिए। पोइ माण्हू जेकॾहिं उथनि त पोइ जजनि खे ख़रीद की कजनि, पोइ जजनि जूं पघारियूं वधी वियूं। पोइ 26 अमेंडमेंट जो गटारी जो कमु पीपल्स पार्टी खां साॻी यारनि करायो। 26 अमेंडमेंट आइन जी ही कड़ी हुई उनजी, ही पीका एक्ट कड़ी हुई उनजी। इहो सॼो कमु उन्हनि कयो छाजे लाइ कयो त माण्हू उथनि त उन माण्हुनि जे विच में रुकावट सॼी आहे बणिजे। इहो सॼो पीपल्स पार्टी गदारी कई। साज़िश कहिड़ी, ज़मीनूं फुरी वञूं, वरी सिंध ॼण त फतह करे छॾी आहे। तंहिंजे करे उन्हनि हिकमत मिली तहत हुननि जो पाणी जेका आहे शहन कैनाल जे ज़रिए होॾां वाहे छॾिजे ऐं पोइ माण्हू सिंधी माण्हू मरी वञनि, इन वटि पाणी पुॼनि, तबाह थी वञनि। इहो फ़ैसिलो कयो। इन खां गदारी जो कमु पीपल्स पार्टी खां वरितो। हाणे पीपल्स पार्टी चए थी त कैनालनि जे मामले ते असीं तव्हां सां गॾु आहियूं। इहा मकर थी करे चवे थी कारपोरेट फार्मिंग जुदा आहे। बाबा कारपोरेट फार्मिंग ऐं इहो मामिलो कैनालनि जो हिकु आहे। कैनाल बुनियादी ॻाल्हि हुई, उनजे लाइ तव्हां कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल हिक ॿिए सां गॾियल आहिनि, जुदा ॻाल्हि आहिनि। या पीपल्स पार्टी मकर करे थी। इहो माण्हू तव्हां जॾहिं उथिया, तव्हांजी नफ़रत जॾहिं उथी, माण्हू जाॻिया, तॾहिं इन्हनि चयो त हाणे इन माण्हू खे थधो कीअं कजे, हुनजे लाइ पीपल्स पार्टी मकर कई आहे। तव्हां यादि करियो, चवंदा आहिनि त शींहुं जॾहिं पंहिंजो शिकार करे मोटंदो आहे तॾहिं पंहिंजा जेके फट हूंदा आहिनि उन फटनि खे चटींदो आहे। फटनि खे चटींदो आहे ऐं यादि कंदो आहे त इहो घाव मूंखे किथे मिलियो, त वरी आईंदे इहो घाव न खायां, इहो फट मूंखे न मिले, जीअं आऊं वरी आईंदे इन खां बची सघां। तंहिंजे करे सिंध जा माण्हू, तव्हां जेके इन खां अॻु में जदोजहदूं कयूं, वनयूटी जी जदोजहद, MID जी जदोजहद, जुडिशरी जी बहाली जी जदोजहद, इन सभिनी जदोजहदनि में तव्हां कहिड़ा कहिड़ा घाव खाधा, तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं जदोजहदूं कयूं, ऐं उन जदोजहदनि जो सलो कंहिं वरितो, ऐं तव्हांजी जदोजहद खां तार फ़ाइदो कंहिं वरितो। उन घावनि खे सारियो, उन घावनि खे यादि करियो, उन शींहं वांगुरु उन घावनि खे चटियो त तॾहिं वॾेरनि असां इहो दोखो कयो। उथियासीं असीं हुआ, फ़ाइदो वॾेरनि वरितो, विड़ियासीं असीं हुआ, ही माण्हू विड़िया हुआ, फ़ाइदो पीपल्स पार्टी वरितो। हाणे साॻी जी साॻी नाटक कयो उन्हनि त हिननि माण्हुनि जी जदोजहद खे तारपेड़ो कीअं कजे, उनजे लाइ मकर कयो आहे। ईंदा तव्हां वटि चवंदा कैनालनि जे ख़िलाफ़ आहियो, कैनाल असीं ख़तमु था कयूं, पाण माठा थींदासीं, थधा थींदासीं। बाबा कैनाल जो मामिलो ख़तमु थी वियो। कंहिं वकील दोस्त खां उथारींदा ऐं कोर्ट में हिकिड़ो मखसूस मुदे लाइ स्टे अची वेंदो। चवंदा बाबा स्टे अची विया आहिनि, हाणे जदोजहद ख़तमु। तव्हां थींदा माठा, कमु वरी शुरू। कैनाल बि जेकॾहिं थोरे टाइम रुकिजी विया त ज़मीनूं ठहंदा, वरी ज़मीनुनि जो कब्ज़ो कंदा। ही टोटल हिकिड़ो मकर थिए पियो, साज़ू सूचनि पियूं त सिंधी माण्हुनि जी जेका नफ़रत थी आहे, उन नफ़रत खे थधी कीअं कजे, हिन जे लाइ पीपल्स पार्टी बि मकर करे पई। पर बुनियादी ॻाल्हि रुॻी आहे कोन्हे। जेको बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आंदो, उनमें पीपल्स पार्टी मुलवस हुई, पर उन ते सही PTI जे सदर कई हुई, अलवी साहब सही कई हुई। ऐं हाणे वरी अलवी साहब कैनाल वारे मामले ते असां सां गॾु आहे, पर कारपोरेट फार्मिंग ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे। पीपल्स पार्टी बि कैनाल मामले ते मकर थी करे, हुन ते नथी ॻाल्हाए। PTI बि कैनाल वारे मामले ते ॻाल्हाए थी, कारपोरेट फार्मिंग ते नथी ॻाल्हाए। ऐं ॿिया दोस्त कैनाल वारे मामले ते तव्हां सां गॾु आहिनि, वरी
जॾहिं राजनी ॻोठनि जा वॾा वॾा लखे माण्हू जा इज्तमा कनि था ऐं उते चवनि था त हू फौज खे तव्हां दुआऊं ॾियो, तव्हां कैनालनि जी ज़मीननि जी ॻाल्हि नथो करे, तव्हां माल चारियो। जेका नफ़रत आहे उन्हनि जे ख़िलाफ़ उनखे थधो करण जे लाइ उन्हनि ते बि ड्यूटी लॻियल आहे। हाणे हिन सॼी जेका भंडारण आहे, इन जी जेका ॻाल्हि अची आहे, इन ॻाल्हि खे तारपेडो करण जे लाइ हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो नाटक थींदो तव्हांजो असांजो सभिनी जो, त बाबा जेको बि ॻाल्हि करे पियो उन सां गॾिजो, जेको बि कैनाल जे ख़िलाफ़ उथे पियो उन सां इताद करियो। पोइ त पीपल्स पार्टी बि करे पई, पोइ इताद कंदा, पंहिंजे फ़ाइदे में आहे। तव्हांजे लाइ को नाटक करे, थोरे टाइम तां ॻाल्हि करे, एमक्यू उतां चवे ऐं तव्हां सां गॾु थोरे लम्हे जे लाइ बीहे, जेकॾहिं उन्हनि सां गॾु पाण गॾिजूं या हिन वतन सां दोस्ती थींदी, गद्दारी थींदी, छा थींदो? तंहिं करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे, इहा ॻाल्हि असांखे बुनियादी तौर ते सम्झणी आहे त हिन सॼे मामले में इताद जी ज़रूरत आहे। कंहिं सां इताद? इताद कंहिं सां? इताद असीं चऊं था त इताद अवाम सां, माण्हुनि सां, हारियुनि सां, भेणनि सां, भाउरनि सां, शहरनि सां, वापारनि सां, वकीलनि सां, साफ़ियुनि सां, रेड़े वारनि सां इताद। हू चवनि था न, इताद वॾेरनि सां, इताद पीरनि सां, इताद चंद ॿारनि सां। तव्हां कहिड़ो इताद चयो था? चंद ॿारनि जो इताद या सिंधी क़ौम जो इताद? सिंधी क़ौम जो इताद, अवाम जो इताद, माण्हुनि जो इताद। उनखे उन ॻाल्हि खे खणी अवामी तरीक़े हले पई। इन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थिए थी त पुरमन झमूरी जदोजहद करियूं था। पुरमन झमूरी जदोजहद जे ज़रिए असां जनरल जा घोड़ा खोड़ाया, इन खां अॻु में फतह हासिल कयूं पुरमन जे ज़रिए। पुरमन जदोजहद ही चवनि था, पुरमन न, लीको कढो, विड़ो, हिते कंहिं दोस्त ॻाल्हि कई हथियार खणो, साथी ॻाल्हि कई बंदूकूं साफ़ करियो। बाबा ॻाल्हि सादड़ी आहे। कोटलिया चाणक्या चयो आहे त मेवो जॾहिं पचे तॾहिं हुनजो रस सुठो थी सघे थो। मेवो पकल आहे या न आहे, इहो अंदाज़ो ॾिसो। मेवो पूरो पकल न आहे। ही पाण उथायूं, इन जे करे पंहिंजो ख़िलाफ़ जेको गद्दार पियो उहो पोइते अचो आहे, उहो मकर करे पियो, पोइ सची माना में असां सां गॾु कोन्हे। तंहिंजे करे मेवो पचण ॾियो, पोइ झंडे वञो, अॻवाणी भेणनि जे हवाले करियो, अॻवाणी ॿारनि जे हवाले करियो, अॻवाणी वॾेरनि खां छिनो, अॻवाणी पीरनि खां छिनो, अॻवाणी तव्हां करियो। सॼी सिंधी क़ौम जॾहिं इहा लाइन ड्रा कंदी, सिंधी क़ौम जॾहिं इहा ॻाल्हि सम्झंदी त पोइ उन कदम ते वधंदासीं कि असीं इहा पासे न वधंदासीं। अवामी तहरीक अॻे ईअं कयो आहे, अॼु बि करे पई। पीपल्स पार्टी सभु कुझु करे पई। चवनि था असांखे तव्हांखे ज़रदारी माफिया फोबिया आहे। बाबा असांखे न के ज़रदारी जी फोबिया आहे, न को कंहिंजी फोबिया आहे, न को पीपल्स पार्टी जी फोबिया आहे। असांखे ख़बर आहे, भुट्टे साहब जी ख़बर आहे त अयूब खान जो वज़ीर ख़ारजा टे दरिया विकिणा त चुप करे वेठो। असांखे उन्हनि जी बि ख़बर आहे, सभिनी जी ख़बर आहे। असांखे ख़बर आहे बेनज़ीर साहब बि कालाबाग जंग जे लाइ पैसा रखिया हुआ। असांखे फोबिया बोबिया आहे ई कोन। फोबिया तव्हांखे आहे, फोबिया तव्हांखे आहे त माण्हू पिया जागल, आवाम पियो उथे। फोबिया त डिरे आयो तव्हां माण्हुनि खां ऐं मकर था करियो। ऐं तव्हांजे दबदबे जे करे, तव्हांजे नारनि जे करे, तव्हांजे शागिर्द जेके उथिया उन्हनि जे जोश ऐं बलवले जे नारनि जे करे ज़रदारी बीमार थी पियो आहे। बिलावल साहब तकीर कोन करे सघे, बटण बि बंदि करणु विसरी विया अथनि। ख़बर नथी पवे ही हमरा जेके आहिनि के बटण बंदि करणु विसरिया, कॾहिं वरी सलवार कमीसूं बि विसरी वेंदियूं, छो त तव्हां जाॻिया आहियो, माण्हू जाॻिया आहिनि। इन ॻाल्हि खे अॻिते वधायो। ही सभु कुझु खाई विया, करप्शन जे ज़रिए असांजा रोड खाई विया,
अस्पतालनि में का शइ कोन्हे, बलाती खाए त सुई कोन्हे, डिस्प्रिन जी गोरी कोन्हे। सिंध कहिड़े ॾिनू छा आहे? तंहिंजे करे पीपल्स पार्टी गदारी जो किरदार अदा कयो आहे। उथो, ॿधी करियो, माण्हुनि ॾे वधो, राजनि खे जगायो, अवाम जो इताद करियो। हथियार जेको घरनि में पिया आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढो। हथियार साईं फुले पटे वारा हथियार न, आउं तो चवां हथियार जेके घरनि में पिया आहिनि उन हथियारनि खे ॿाहिरि कढो। जिन अॻे उन्हनि हथियारनि जे अॻियां अयूब खान, मुशरफ, ज़ियालक जैया उन्हनि उनखे दफ़न कयो। उहे हथियार न तव्हां जूं भेणूं, हथियार न तव्हां जूं धीअरूं, हथियार न तव्हांजा ॿार ॿुढा, इन्हनि खे मैदान ते कढो। ही तव्हां जूं ढाल बनंदियूं, ही तव्हांजो बचाव कंदियूं। ही सिंध वतन जे लाइ हिते मैदान में आहिनि, ही ॿियो मैदान में बनाईंदियूं। हिननि खे अॻिते आंदो, हिननि खे अॻुवाणी ॾियो। अॻुवाणी ॾींदासीं। सिंध पंहिंजी आहे, सिंध के ॿिए कंहिंजी कोन्हे। सिंध हिन सॼी सूरताल ते पाकिस्तान सॼो जागी पियो आहे ऐं सॼे पाकिस्तान में पलीअ साहब जी पार्टी जी पाण कम करियूं पिया, रुगो हिते कोन पिया कम करियूं। सॼे पाकिस्तान में सराइकी साथी पाण सां गॾु आहिनि, पंजाब जो पढ़ियल लिखियल माण्हू पाण सां गॾु आहे, केपीके जो माण्हू पाण सां गॾु आहे। ही सॼा माण्हू उथनि पिया। वॾेरनि जूं जेके नथ कढियूं आहिनि, नाटकियूं आहिनि, उहे नाटकियूं कुझु ॾींहं हलंदा, पोइ वरी कोशिश कंदा त तव्हांखे तार पेड़ो करण जे लाइ का मकर कंदा। कोशिश करे तव्हां असांखे गॾाए, कुझु माण्हुनि खे गॾाए, पोइ को फ़ैसिलो वठंदा ऐं चवंदा त बाबा जेके इतादी साथी आहिनि उनजे ख़िलाफ़ लफ़्ज़ न ॻाल्हायो, छो त तव्हां इताद में वेठा आहियो। भले इतादी साथी तव्हांजो वेठो हुजे कारपोरेट फार्मिंग ते, लफ़्ज़ न ॻाल्हाए, छो त इताद में वेठा आहियो। भले तव्हांजो माण्हू बैकडोर ते वञी उन सां एग्रीमेंट कंदो हुजे ऐं सिर्फ़ कुर्सी हासिल करण जे लाइ तव्हांजी जदोजहद में शामिल थी हुजे, पर तव्हांजो इतादी आहे, तंहिंजे करे तव्हां न ॻाल्हायो। थी सघे इहो बि चवे त सिंध समूरी कढाए, सिंधी माण्हू आहिनि, सिंधी माण्हू प्यारा आहिनि, सिंधी माण्हू मूंखे प्यारा था लॻनि, वॾेरो फलाणो मूंखे प्यारो थो लॻे, आज़म ज़रदारी मूंखे प्यारो थो लॻे, सिंधी आहे, सरदार जी कुर्सी में वेठो आहे, टोपी सिंधी लॻी पई निराण ते, प्यारो आहे। अहिड़ियूं ख़बरूं कनि ऐं एजुकेशन पंहिंजे माण्हुनि जूं कनि। फलाणो पीर असांखे प्यारो आहे, फलाणो वॾो प्यारो आहे। सिंधी हुजण जे नाते चवनि त सिंधियुनि सां गॾिजो, इहो शुरू कनि। त उनजे करे जेका अवाम उथी आहे, लीको कढियो आहे, जागीरदार क्लास, सरमाएदार क्लास, वतन फरोशन जे ख़िलाफ़ जेको अवाम उथी आहे, उनखे ताक़त बख़्शो। सिंध पंहिंजी आहे, धरती पंहिंजी आहे, दरिया पंहिंजो आहे, दरिया वहंदो, ही ज़मीनूं पंहिंजियूं आहिनि, ज़मीननि खे बचाईंदासीं। ही जनरल मखसूस गदार वॾेरा कुझु कोन्हनि, तव्हां थोरा उथिया आहियो, ही धड़ाम थी पिया आहिनि, तव्हां उथंदा नारा लॻायो, जागो जागो, बांग असांजी, दर दर ठुक ठुक, डांग असांजी, गाए गाए नेठ बग़ैर कोच तारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे, कुझु डूंगर डारे वेंदासीं। अचो गोचनि में, अचो राजनि में, अचो घरनि में ॻाल्हियूं करियूं, हिन ॻाल्हि जूं ॻाल्हियूं करियूं, मारण खे जाॻायूं। ॿी को बि वाह कोन्हे, ॿी को बि ॿेड़ी कोन्हे, ॿी को बि सुनो कोन्हे। जे हाउन हारे को यारल, ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छाले तकी थो कंदीअ ॾे, ॿी ॿेड़ी मूर न चिड़िया, जे तूं बची वियो वणझारा त तोखे उकारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे, उतडू करे डारे वेंदासीं। आ मरणो हर कंहिं माण्हू खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, का ॿारनि ॿारे वेंदासीं, दरिया खे बचाईंदासीं, सिंध खे बचाईंदासीं, भेणनि खे अॻिते कंदासीं, हेॾे वारे खे अॻिते कंदासीं, अवाम खे अॻिते कंदासीं, तव्हांजे हवाले अॻुवाणी ॾींदासीं, वॾेरनि खे नीस ताईं नाबूद कंदासीं, सिंध खे सुवारी कंदासीं, पलीअ साहिब जे ख़्वाब खे सचो कंदासीं। जीअं सिंध। ऐं सभिनी दोस्तनि खे अपील थो करियां, भेनरनि खे